वालेकुम दोस्तों, जिदे जी मशहूर शख्सियत तव्हां सां मिलाइण चाहियूं था। अचो त भाऊ सां मिलूं। जिदे जी मशहूर शख्सियत ARB वारनि सां मिलण चाहियूं था। अचो तव्हां मिलायूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। अदा चाल साईं खुश ख़ैर सही है तबियत से ठीक आहे, मज़े में? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ठीकु अल्लाह आहियो? जे करम मालिक माशाअल्लाह जा माशाअल्लाह। तव्हां सुञातो अलाए न? न यार मां न सुञातो। तव्हां ट्विटर जा आहियूं तव्हांजे सुमरो त न आहियो? जी सुमरो छा ख़ुशि आहियो? इहो ख़ैरु अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियो। तव्हां कमेंट वग़ैरह कंदा आहियो। वाक़ई मां तव्हांखे ॾिठो कयो। पाण किथां जा आहियो? कंबर जा साईं। कंबर जी कंबर शादात कोट। जी कंबर शराब। वाह वाह ज़बरदस्त। तव्हांजा फॉलोअर बि आहियूं, तव्हांजा फैन बि आहियूं माशाल्लाह। तव्हांखे ॾाढी कोशिशि कंदासीं मिलण लाइ, लेकिन तव्हां कमेंट्स कंदा हुआ, तव्हां को रिप्लाई न ॾींदा इन ख़ातिर। रिप्लाई मां सभिनी खे ॾींदो कंदो आहियां। को रिप्लाई रहिजी हुजे त ॿी ॻाल्हि आहे, पर माण्हू ज़्यादातर नंबर बि घुरंदा कंदा आहिनि। जी जी पोइ उन्हनि खे नंबर ॾेई न सघंदा आहियूं। जी सो इहा बि ॻाल्हि आहे। चलो असांखे बि तव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशि थी वई। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्लाह जा छा कंदा आहियो पाण? साईं ड्राइवर कंदो आहियां मां, ड्राइवरी। ड्राइवरी कंदा आहियो? वाह वाह माशाअल्लाह। घणो टाइम थी वियो? 2 साल थी विया आहिनि। 2 साल थी विया आहिनि। जी वाह वाह। हिते शारा फ़लस्तीन ख़ूबसूरत शारा रूट आहिनि। हवा हे रूट ॾेखार, हेॾो ज़बरदस्त रोड ख़ूबसूरत आहे हिते। पोइ तव्हां ईंदा रहंदा आहियो? हिते मां कमु कंदो आहियां साम्हूं। साम्हूं आहे गली आहे, कैप्सी आहे, पहिरियों ॿाहिरि आहे समुंड साम्हूं। उहो त समुंड डेली पियो घुमंदो हूंदे? मां हिते वेंदो आहियां, घुमंदो मज़ो वठंदो वाह आहियां। वाह माशाअल्लाह। व्लॉगिंग कंदा आहियो न? न यार छो पोइ कॾहिं भला आहे ख़्वाहिश आहे करण? बसि तव्हांजा फैन आहियूं, हिन में असां व्लॉग थी वियासीं सभु। वरी वरी महिरबानी हुई तव्हांजी मोहबत आहे। यकीन कयो ऐं मोहबत यकीन कयो कमाल जी आहे। वरी वरी तव्हांजूं महिरबानियूं। पोइ छा हिते तव्हां ड्राइवरी कयो था त वीज़ा तव्हां पंहिंजी वरिती या एग्रीमेंट? साईं न, वीज़ा असां पंहिंजी वरिती 12,000 रियाल जो। हाणे घणी तव्हांखे पघार था ॾियनि? 2200। 2200 ॾियनि था? माशाअल्लाह सुठी बात आहे। अल्हम्दुलिल्लाह सही आहे, शुक्र आहे। ॿियो को कमकार कंदा आहियो? बसि सही आहे। थोरो साइड में बिल्डिंग आहे, उहा बिल्डिंग बि असां पाण कंदा आहियूं RC। माशाअल्लाह। गाड़ियूं वग़ैरह वाश बि कंदा? जी जी अल्हम्दुलिल्लाह। महिनत माना कयो था? अल्हम्दुलिल्लाह। पोइ हिते जेके नौजवान आहिनि पोइ उहे ज़्यादातर के माण्हू हिकिड़ो कमु कंदा आहिनि या ॿियो कमु न कंदा आहिनि या महिनत घटि कंदा आहिनि, उन्हनि खे छा पैगाम ॾींदा? भई परदेस हिते आया आहिनि। ॾिसो न, हे परदेस आहे, हिते को कंहिंजो न आहे। हालांकि भाउ हुजे, कोई कंहिंजो न हूंदो आहे हिते। पंहिंजे उज़बन में पाण महिनत करणी पवंदी आहे, पाण जिदोजहद करणी पवंदी आहे, तॾहिं तव्हां अॻिते कामयाबु थी सघंदव। पाकिस्तान कुझु पहुचे तॾहिं तव्हां ठाहे सघंदव। तव्हां हिते तव्हां रूम में वेहंदव, सुम्हंदव, उथंदव, ईअं न थींदो। महिनत करणी पवंदी, पाण खे तकलीफ़ ॾियणी पवंदी, तॾहिं कामयाबु तॾहिं माण्हू थींदो न, तॾहिं कुझु पोइ ठहंदो। भई हिते रूम में उथी पोयों आसिरो कंदव, असांजो पुटु भाउ पैसा मोकिलियो तॾहिं घरु हलंदो। महिनत करे न माण्हू आयो आहे हिते, महिनत करे। असां इहो ई चवणु चाहींदासीं सिंधी अवाम खे, बाबा अचो कमायो, महिनत कयो, हक़ लाल जो कमायो। तव्हां पाण बि हिते ज़िंदगी पंहिंजी सेट कयो, पोयनि जी ज़िंदगी सेट कयो, हक़ लाल जो कयो, चोरी दौरी न कयो। वाह वाह माशाअल्लाह। इहो ज़बरदस्त पैगाम ॾिनो, हक़ लाल ऐं महिनत। जी हिते तव्हां ॾिसंदव अक्सर पाकिस्तानी असांजा पंजाबी सराइकी पिनंदा आहिनि, तव्हां ॾिसंदा असांजो पाकिस्तानी जो। शुरू में मूं ॾिठा काफ़ी नोट कया बि आहे, काफ़ी झलिया बि आहे। जी बसि हाणे छा कयूं, हाणे कोन्हनि, मूंखे नज़र नथा अचनि। पोइ बि मुंहिंजे घर उको दुको हूंदो। हा बसि उन्हनि खली वली हूंदा आहिनि न, वीज़ा न हूंदो आहे न उन्हनि खे। बसि पोइ जॾहिं छुर्ते जे हथ अची विया त बसि खणी वेंदा उन्हनि खे। ज़बरदस्त उन्हनि खे पैगाम था ॾियनि, उन सां त बदनामी बि थिए। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। पाकिस्तान मुल्क असांजो नालो बदनाम थो थिए। आहे त 4 क़ौम पाकिस्तान में रहनि था, पर लेकिन अॻिले खे ख़बर न आहे केरु आहे, उहो त सम्झो त पाकिस्तानी आहे। हाणे अॻिते त सिंधी पंजाबी बलोच हर कंहिं पंहिंजी क़ौम आहे। उहो त आहे पंहिंजी क़ौम आहे, पर माना इंटरनेशनल लेवल ते माण्हू निकिरे थो पाकिस्तानी सम्झो वञे थो। इहो ज़बरदस्त तव्हां पैगाम ॾिनो माशाअल्लाह। हे नौजवान भई जेको आहिनि हे वांदा आहिनि, इन्हनि जे लाइ को कमकार बिल्कुलु बिल्कुलु जज़ाकल्लाह। इंशाअल्लाह कुझु थी वञे त मूंखे नंबर फ़ोन जी बिल्कुलु ॻोल्हींदासीं। मुंहिंजो WhatsApp ग्रुप आहे, उहो जॉइन कयो जी। पोइ जेको कमकार थिए त ॿुधाइजो। पोइ हे या ॿियो जेको बि असांजे लाइ त सभु ॿाहिरि सभु हिकु आहिनि, बराबरि। जी बिल्कुलु। असां ही अगरि किथे लॻी बि वेंदो न त ही पाण बि, तव्हां अगरि किथे लॻी वेंदा हो त पोइ तव्हां इहो वरी कोशिशि कयो त वरी ॿिए खे घुराईंदासीं न। ज़बरदस्त। ईअं ई करिणो, ईअं ई कंदासीं त अॻिते वधंदासीं। असां अगरि कंहिं अॻिले जो भलो सोचींदासीं त असां सां ऑटोमेटिक भलो थींदो। वाह वाह माशाअल्लाह। को पैगाम वग़ैरह? पैगाम इहो ई आहे, सिंधी भाइरनि खे महिनत कयो, हक़ लाल जी, अचो कमायो, सऊदी अरब में मको मदीनो ॾिसो, रहो, खाओ पीओ, इंजॉय कयो, ज़िंदगी आहे। वाह वाह माशाअल्लाह। इंजॉय बि कयो। सो हे माण्हू हिते घणा जेके हिते घुमंदा फिरंदा न आहिनि, घटि आहिनि, रुगो पैसो कमाईंदा आहिनि, उन्हनि खे ॿुधाए की भई समुंड जो मंज़र को ॾिसनि। उन्हनि खे अलाह नसीब न कयो आहे न। अहिड़ा माण्हू बि 11 सालनि खां वेठा न मुल्क था वञनि, न हेॾे होॾे घुमनि था।
हिकु हंधि जी ॻाल्हि आहे कमाल। उन ई रूम में वेठा आहिनि, ॿाहिरि रूम कोन नथा निकिरनि। मतिलबु पाकिस्तान में पंहिंजो घुमनि वतन हा भई उॾे वञी घुमनि, मुश्किल न आहे, पर वञनि त सही न भागा। हुते वञनि था त 2 महीननि खां पोइ मोटी था अचनि माण्हू। बसि साईं छा करे, गुरबत आहे न हुते। हा इहा बि ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। इहे बि ॻाल्हियूं तव्हांजियूं सोननि, सभई ॻाल्हियूं तव्हांजियूं सोननि। वॾियूं वॾियूं महिरबानियूं जो तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं तव्हां असांजा फॉलोवर बि आहियो, जी, बिल्कुलु। असांजा ॿाहिरि आहियो, सभई असांखे बि फॉलो कयो वेठा आहिनि माशाअल्लाह सभई। तव्हांजा पुराणा फॉलोवर आहिनि, जिदे में पोइ आया हूंदा, पाकिस्तान में बि वियासीं त बि तव्हांजा फॉलोवर हुयासीं। वाह वाह माशाअल्लाह। पोइ घणो टाइम थियो आहे तव्हांखे? 2 साल थी विया आहिनि। 2 साल थी विया आहिनि, विया न आहियो? न न 2 साल पोइ हाणे करे ईंदव? बसि 2030 में इनशाला। 2030 में जी वॾो टाइम लॻाईंदे? छा कयूं, हुते छा आहे, बेरोज़गारी आहे, गुरबत आहे, अच्छा हालात वॾा ख़राब आहिनि पोइ हिते। सही सही हिते इंशाल्लाह आहियूं, अल्हम्दुलिल्लाह। इंशाल्लाह। हिकिड़ो अञा सुवाल आहे उहो कंदो, पोइ जे अगरि 2030 में पोइ ॾंड थींदो, इंशाल्लाह। शादी त न आहे न थियल? न हा पोइ बाबा असां 35 में आहिनि, पोइ तोखे इजाज़त आहे, ठीकु आहे। जी जी बिल्कुलु। तो तोखे इजाज़त आहे भाई। जेको बि हिते माण्हू रहे थो, काफ़ी माण्हू जेके आहिनि 4-4 5-5 साल हिते रहनि था ऐं पोइ हिते जो कोन ख़्यालु नथा कनि त भई उन्हनि खे गुज़ारिश आहे त सभु कुझु पैसो बि न आहे जो कोन आहे त वरी माण्हू 2 साल 1.5 साल हणे वरी वञे, मौत मथे ते आहे। अगरि माण्हू मरी वञे फर्ज़ु कयो त पोइ कहिड़ी ज़िंदगी आहे? मालिक लाश बि न वठंदा, अहिड़ा ज़ालिम आहिनि हिते, लाश बि मालिक न हक़ीक़त वठंदा। आहे, अहिड़ा हिते वरी 2 ॾींहं रखनि था त वरी कढी था ॾियनि। मासां हिकिड़ो रूलमेट आहे, उनखे 11 साल थी विया आहिनि, 12 साल हलेसि थो। अच्छा मुंहिंजे इलाइक़े जो आहे, मुंहिंजे पाड़े जो ई आहे। 11 साल थी विया त मां पुछंदो आहियां छो न, हालांकि मां नंढो हुयुमि त आयो हिम्मताणी हिते ई आहे, 3 मारा कंदो आहे, माना सॼो ॾींहुं माना कम में हूंदो आहे, ज़िंदगी इंजॉय न। हालांकि मां गाॾी कयां, मां चयो मां अचु त हलूं चकर हणी अचूं, समुंड खां घुमी बि अचूं, चए न तूं हलियो वञ, मां पोइ ॾिसंदुमि बाद में। मां त अलाह अहिड़नि खे जो कोन घुमाए बाक़ी ज़ोरनि। वॾी वॾी महिरबानी दोस्तो, वीडियो खे लाइक शेयर ज़रूरु कजो। ॿी का असां आख़िरी ॻाल्हि चवणु चाहींदासीं सिंधी भाइरनि खे इहा ई, हकीलाल जी महिनत कयो, हिते अचो, गंदा कम न कयो, मतिलबु तव्हां हकीलाल जी रोज़ी करे खाओ, कमायो, महिनत कयो पंहिंजो। हा चोरी धोरी न कयो। हिते तव्हां अक्सर ॾिसंदा हूंदव जेके थियनि था कंहिंसे बकरियूं में चोरी कनि कल बाक़ायदि ईअं सॼो माना जिदो ईअं तबाही लॻो पियो आहे न। बहरहाल जिदो बेवफ़ा आहे, जिदो बेवफ़ा आहे, जवानी जो दुश्मन आहे साईं, जवानी जो दुश्मन। इहा त ॻाल्हि आहे। परदेसी परदेस में बसि जिदो बेवफ़ा सिटी अथई। हा जिदे में अचे हिन ते अलॻि इंटरव्यू तुंहिंजो वठंदासीं। जिदे में अचे त सोचे सम्झी अचिजांइ साईं। वरी वरी महिरबानियूं।